Welcome to Time News Studios. You are watching 5 PM Bulletin. 1100 अरब रुपए का पैकेज लेके आए। प्रोविंशियल गवर्नमेंट भी पूल कर रही है और फेडरल गवर्नमेंट भी, जो हमारी एनडीए में है वो नाले साफ़ करेगी और वो कर रही है, अभी भी शुरू कर रही है। हमने सिंध गवर्नमेंट ने जिम्मेदारी लिया इनकी सेटलमेंट की। फेडरल गवर्नमेंट ऑब्वियसली नाले साफ़ कर रही है। तो ये सेकंड चीज़। सीवरेज सिस्टम के ऊपर भी आज फैसला हुआ है कि ये जो हम 1100 अरब रुपए का पैकेज दे रहे हैं, इसमें सीवरेज सिस्टम का भी पूरी तरह टैकल किया जाएगा। जो सॉलिड वेस्ट है ये एक बहुत बड़ा इशू है, तो इसके ऊपर भी अब फैसला हो गया है कि ये इसी 1100 अरब रुपए में कराची के जो सॉलिड वेस्ट का इशू है ये भी एक ही दफ़ा हम अब इसको टैकल करें। कराची का ट्रांसपोर्ट का इशू है, जिसमें जो कराची सर्कुलर रेलवे है, ये इसके ऊपर भी अब हमारा फैसला हो गया कि हम अब कराची का जो सर्कुलर रेलवे है ये भी हम इसी पैकेज के अंदर कंप्लीट करेंगे। वज़ीर आज़म इमरान ख़ान कराची लाइ 1100 अरब रुपयनि जे ट्रांसफॉर्मेशन प्लान जो ऐलान करे छॾियो। मनसूबनि ते अमल लाइ PCIC कमेटी क़ाइमु। गवर्नर हाउस में कराची कमेटी जे इजलास बाद वज़ीर आज़म चयो आहे त कराची में पाणी जे मसइले खे प्लान में शामिल कयो आहे। पाणी लाइ K4 मनसूबे जो हिकु हिसो वफ़ाक़ ऐं हिकु हिसो सूबाई हुकूमत खंयो आहे। निकाल जे निज़ाम, किचिरे ऐं ट्रांसपोर्ट जे मसइलनि खे हल करण वारा मनसूबा बि प्लान में शामिल कया आहिनि। NDM में नालनि जी सफ़ाई कंदी ऐं हद दख़लियूं हटाइण जी सूरत में बेघर थींदड़ माण्हुनि खे ॿीहर आबाद करण जी ज़िम्मेवारी सिंध हुकूमत खई आहे। वज़ीर आज़म जो चवणु हो त कराची में वफ़ाक़, सूबाई हुकूमत, कैंटोनमेंट बोर्ड ऐं रेलवे सूधो ॿियनि इदारनि जूं धार हदूं हुजण सबबि मनसूबनि ते अमल ॾुखियो हूंदो आहे। हाणे उन ते अमल PCIC नाले जुड़ियल कमेटी ज़रिए कयो वेंदो। सिंध में बरसाति सटियल ॿियनि इलाइक़नि में सूबाई हुकूमत जी मदद करण लाइ बि गॾिजी हिकमत अमली तयारु कई वेंदी। हाणे संजीदगी सां गौर करणो पवंदो त के इलेक्ट्रिक मौजूदा मालिकनि वटि रहणु घुरिजे या उनखे हुकूमती तहवील में वरितो वञे। सुप्रीम कोर्ट जे रिमार्क्स वटांदड़ के इलेक्ट्रिक जे लाइसेंस में तब्दीली बि करे सघिजे थी। कराची जे दौरे ते पहुतल वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जूं के इलेक्ट्रिक जे ऑफिस में इख्तियारनि सां मुलाक़ात बाद ॻाल्हियूं। असद उमर चयो आहे त हिन वक़्तु कराची खे सियासत न पर अमली कम जी ज़रूरत आहे। शहबाज़ शरीफ़ इलेक्शन खां पोइ पहिरियों भेरो कराची पहुतो ऐं आवाम बदिरां आसिफ ज़रदारी सां मुलाक़ात करे वापसि हलियो वियो। तनक़ीद करणु सवली आहे, पर असांखे कराची शहर खे बहितर बणाइणो आहे। वफ़ाक़ी हुकूमत जो हिन वक़्तु सभ खां वधीक ध्यानु कराची शहर ते आहे। नून लीग जी सियासत कुटुंब में क़ैद थी वई आहे। नवाज़ शरीफ़ 10 सेप्टेम्बर ते वापसि न आयो त नवाज़ लीग धड़नि जो शिकार थी वेंदी ऐं शीन लीग जो जनमु ॾींदो। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद ओपोज़िशन ते तनक़ीद कंदे चयो आहे त फज़ल रहमान जी सियासत गुफ़्त शुनीदनि ऐं बर्ख़ास्तनि ताईं महदूद आहे। नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी चवण ते असेंबलीज़ में इस्तीफ़ा न ॾींदियूं। ओपोज़िशन जी APC जो बि असरु न थींदो ऐं सभु मानी खाई हलिया वेंदा। पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग कॾहिं बि न चाहींदियूं त ॻाल्हियुनि जा दर बंदि थियनि। नंढियूं जमातूं ऐं फज़ल रहमान ॻाल्हियुनि जा दर बंदि करणु घुरनि था। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शेख रशीद चयो त वज़ीर आज़म ॾिठो हूंदो त आसिम सलीम बाजवा मथां लॻायल इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि, तॾहिं संदसि इस्तीफ़ा मंज़ूर न कई। वफ़ाक़ी खातनि जी नौकरियुनि में सूबनि जो हिसो घटायो वियो। 50% नौकरियूं रुगो इस्लामाबाद वासियुनि लाइ मख़सूस करण जो नोटिफिकेशन जारी। वज़ीर आज़म इमरान ख़ान तरफ़ां सिविल सर्वेंट्स रूल्स में ॿिनि तमीमनि जी मंज़ूरी बाद स्टैब्लिशमेंट डिवीज़न नोटिफिकेशन जारी करे छॾियो। सिविल सर्वेंट्स रूल्स में तरमीम सां नौकरियुनि जी हैसियत ई तब्दील थी वई। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त वफ़ाक़ी इदारनि में 1 खां 15 ग्रेड ताईं 50% नौकरियूं इस्लामाबाद जो डोमिसाइल रखंदड़नि खे ॾिनियूं वेंदियूं। जिन इदारनि जो कमु इस्लामाबाद खां ॿाहिरि आहे उन्हनि में उतां जे मक़ामी माण्हुनि खे भर्ती कयो वेंदो। नोटिफिकेशन में समूरनि लाॻापियल इदारनि खे रूल्स ते अमल यकीनी बणाइण जी हिदायत। वफ़ाक़ी नौकरियुनि लाइ रूल्स में तरमीम सां नंढनि सूबनि खे नुक़सानु थींदो। 50% मां अधु नौकरियूं पंजाब खे मिलंदियूं। मेरिट ते 7.5% हिसो मिलण बाद सिंध ऐं बलूचिस्तान वासियुनि खे घटि नौकरियूं मिलण जा इम्कान। इलेक्शन कमीशन तरफ़ां सिंध में वॾे पैमाने ते बदिलियूं ऐं मुक़ररियूं। सूबाई इलेक्शन कमिश्नर मोहम्मद जावेद ख़ान ऐं जॉइंट सूबाई इलेक्शन कमिश्नर मोहम्मद फरीद आफरीदी खे इस्लामाबाद सेक्रेटरीट बदिली करण जो नोटिफिकेशन जारी। इलेक्शन कमीशन सेक्रेटरीट जो एडिशनल डायरेक्टर एजाज़ अनवर, इलेक्शन कमिश्नर सिंध मुक़रर सजावल जो डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर अब्दुल कादिर ॼामशोरो बदिली। ॼामशोरो डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर ख़ालिद हुसैन खे सजावल में मुक़रर करण जो बि नोटिफिकेशन जारी।
कराची में तकरीबकारी जो मनसूबो नाकाम। मलीर गराब वारे इलाके में पुलिस जे मुबैना कार्रवाई दौरान अलकायदा जो अहम अगवान गिरफ्तार। पुलिस जे वाहिद दहशतगर्द सईदुल्ला वटां 4 किलो बारूदी मवाद, 5 डेटोनेटर्स ऐं 2 पिस्टल हथ कया विया। हू बम नस्ब करण में माहिर आहे ऐं कराची में कंहिं वॾी तकरीबकारी जो मनसूबो जोड़े रहियो हो। दहशतगर्द ख़िलाफ़ केस दाख़िल। अगस्त महीने के आखिरी हफ्ते में महंगाई की शरह वधी 9.47% थी वही। शुमारियात खाते महंगाई के हवाले से हफ्तेवार रिपोर्ट जारी करे छड़ी। रिपोर्ट में चयो वियो आहे त हिक हफ्ते दौरान टमाटा, बसर, चणन ऐं मुङनि जी दाल महांगी थी वई। खीर, ॾही, पटाटन, कुकड़, अंडे ऐं थूम के अघनि में भी इजाफ़ो कयो वियो। शुमारियात खाते की रिपोर्ट में दावा कई वई आहे त अगस्त महीने के आखिरी हफ्ते दौरान खंड, कणक, अटो, चांवर ऐं दाल माश के अघनि में घटिताई आई। वॾी ऐं नंढे गोश्त, सूधो, खुश्क खीर ऐं चांहि जा अघ बरक़रार रहा। इस्लामाबाद हाई कोर्ट SCCP जे लापता ऑफिसर साजिद गोंदल के सूमर ताईं बाज़ियाब कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत चयो आहे त सूमर ताईं साजिद गोंदल बाज़ियाब न थिए त घरू सेक्रेटरी ऐं चीफ कमिश्नर ज़ाती तौर अदालत में पेश थियनि। SCCP जे जॉइंट डायरेक्टर ऐं अॻूणे सहाफ़ी साजिद गोंदल 2 ॾींहं अॻु गुम थियो हो। संदस कार इस्लामाबाद जे शहजाद टाउन वारे इलाके में हथ आई। साजिद गोंदल जी घरवारी जो चवणु आहे त संदस मुड़ुस कुछ ॾींहंनि खां परेशानी ऐं ज़हनी दबाव जो शिकार हो। गड़ी खैरो भरसां सिम शाह के 3 मुख़्तलिफ़ हंधनि तां लॻल घारा वधिजी न सघिया। आपाशी अमलो सिम नाले के ॻोठ रिहान खान वटि 70 फुट ऐं ॻोठ उम्मीद अली जुनेजो वटि 100 फुट जा लॻल 2 घारा वधण में नाकाम। पानी भरपासे में क़ाइम 7 ॻोठनि में दाख़िल थी वियो। समय ख़ानदान पानी जे घेरे में फाथल। इंतज़ामिया ॻोठाणनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण लाइ के ॿियो पान वरिता। ॻोठाणनि जो गड़ी खैरो शहदाद कोट रोड ते एहतजाजी मुज़ाहिरे बाद धरणो। ॻोठाणनि दाहियो आहे त घारनि जो पानी घरनि में दाख़िल थियण सबबि हू केतिरनि ई परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। आपाशी खाते ऐं इंतज़ामिया मुतासिरनि खे निधणको छॾे ॾिनो। शहदाद कोट भरसां सिम शाह खे लॻल 4 घारा हिकु हफ़्तो गुज़रण बावजूदि वधिजी न सघिया। घारनि जे पानी 50 खां वधीक ॻोठनि खे पंहिंजे वखड़ में आणे छॾियो। 5000 खां एकड़ वधीक एराज़ी ते पोखियल सारियालो फसल बि पाणी हेठि। आपाशी खाते ऐं इंतज़ामिया जे रिवायती सुस्ती ख़िलाफ़ ॻोठाणा रस्तनि ते निकिरी आया। ॻोठाणनि चयो आहे त इंतज़ामिया फसल ऐं समय ख़ानदाननि खे घारनि जे रहम करम ते छॾे ॾिनो आहे। वॾे पैमाने ते नुक़सान थियण बावजूदि आगापियल इदारा हरकत में न आया। काछे में नई गाज ऐं बरसात जे तबाहकारियुनि खे 3 हफ़्तनि खां वधीक अरसो गुज़रण बावजूदि रस्ता बहाल न थिया। काछे जे 200 खां वधीक ॻोठनि जो जोही शहर सां ज़मीनी राब्तो काटा। इंतज़ामिया जोही गोरख रोड बि बहाल करण में नाकाम। बोर्ड जे हाञनि खे मुंहुं ॾींदड़ हज़ारे काछे वासी राशन ऐं पीअण जे पाणी सूधो तिबी सहूलियतुनि लाइ दरबदर। जोही छिनी रोड बहाल न थियण सबबि काछे वासी विटे असाब में मुब्तला। छिनी वासियुनि बाज़रनि तरफ़ां गैर क़ानूनी तौर टैक्स उगाड़ण जो इंकशाफ कंदे चयो आहे त इंतज़ामिया ऐं बाज़रनि जी मिली भगत सां ॿेड़ी ज़रिए सफ़र करण जो टैक्स वरितो वञे थो। पैसा न ॾींदड़ ॻोठाणनि खे सफ़र करण खां रोकियो वेंदो आहे। नवकोट भरसां LBOD सिम नाले के RD 287 वटि पियल 350 फुट घारो 5 ॾींहं गुज़रण बावजूदि वधिजी न सघिया। आपाशी अमलो हेल ताईं रुगो 200 फुट ताईं काठ जी कड़ लॻाए सघियो। LBOD जे पानी जा भरपासे वारनि इलाइक़नि में रांगा जारी। नवकोट मां गुज़रंदड़ ढोरे में चाड़ बाद पानी संतोरो फार्म, मीर वकार कॉलोनी ऐं मलाह पाड़े खे ॿोड़े छॾियो। बरहाड़ी ऐं थरपारकर जे बेराजी इलाइक़नि में 50 खां वधीक ॻोठ तोड़े 45,000 एकड़ ज़रई ज़मीन पाणी हेठि। सिंधड़ी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं भरपासे जे ॻोठनि मां पाणी निकाल न थियण सबबि रहवासी बिटे अज़ाब में मुब्तला। ॻोठ दिलबर महर, ॻोठ मीर हाजी खान टालपुर ऐं ॿियनि ॻोठनि में पाणी बीठल हुजण सबबि मच्छरनि जो आज़ार वधी वियो। बरसाति ऐं घारनि जो पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ रहवासियुनि जो खिपरो मीरपुर ख़ासि रोड ते धरणो। रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियूं बीहिजी वियूं। मुज़ाहिरीन चयो आहे त इंतज़ामिया पाणी निकाल करण बदिरां पिरोमल रोड के कट ॾेई सिंधड़ी ऐं सामारे जा इलाइक़ा ॿोड़ण घुरे थी। मुज़ाहिरीन रोड ते ख़ैमा लॻाए वेही रहिया। बरसाती पाणी निकाल थियण ताईं मुज़ाहिरो जारी रखण जो चिता। कोट गुलाम मोहम्मद भरसां सिम नाले के RD 7 वटि हिकु भेरो ॿीहर 70 फुट घारो पइजी वियो। पाणी भरपासे जे ॻोठनि ॾांहुं वधणु लॻो। आपाशी अमलो ग़ाइब। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो वधण जी कोशिशुनि में रुधल।
टंडो गुलाम हैदर भरिसां सिम नाले के 20 फुट घारो पवण जे नतीजे में पानी ॻोठ बचल चांग में दाख़िल केतिरा ई ख़ानदान पानी जे घेरे हेठि आयल आपाशी अमले घारो ॿधण लाइ कख वञी बीनो न कयो। हिंगोनो शहर जो बरसाती पानी निकाल न थियण ख़िलाफ़ रहवासियुनि जो खिपरो मीरपुर ख़ास रोड ते धरणो। पीपल्स पार्टी जा मक़ामी अॻवान बि हुकूमती इदारनि जी नाअहली ख़िलाफ़ रस्तनि ते निकिरी आया। धरणे दौरान मचरियल माण्हुनि जूं टायरनि खे बाहियूं। रोड जे ॿिन्ही पासनि खां केतिरियूं ई गाॾियूं बीहजी वयूं। खानगढ़ में सरदारी पग लाइ छिकताण शिदत इख्तियार थी वई। मोहम्मद बख्श महर खां पग वठी अली गौहर महर खे पाराइण लाइ गौहर पैलेस ते सुभाणे कोठायल कठ जूं तयारियूं आख़िरी मरहले में दाख़िल। कठ में शिरकत लाइ महर बिरादरी जे 84 मुख़्तलिफ़ पाड़नि जे चङनि मुड़सनि खे दावतनामा उमाणिया विया। अली गौहर महर चयो आहे त मोहम्मद बख्श महर खे राज सुञाणे बि कोन थो। हू ज़बरदस्ती माण्हुनि खां हिमायत वठण जी कोशिशि करे रहियो आहे। सरदारी पग राज जी अमानत हूंदी आहे ऐं मूंखे राजबाग जी हिमायत हासिलु आहे। सुभाणे कच्छ में फ़ैसिलो थींदो त सरदारी पग जो हक़दार केरु आहे। कच्छ खे रोकण लाइ 3 ज़िलनि जी पुलिस खे घोटकी तलब कयो वियो आहे। बिरादरी जे कच्छ खे सियासी जलसो न सम्झियो वञे। ज़रूरत पई त वफ़ाक़ खां मदद तलब कंदासीं। पग जो जेको आहे वारिस उहो मोहम्मद बख्श खान महर आहे। पग अहिड़ी शइ कोन्हे त जेकी कंहिं सियासी वजह सां चेंज थींदी। सियासत पंहिंजी जॻह ते आहे। सदियुनि पहिरियों इहो रिवाजु आहे कि वॾे पुट ते पग ईंदी आहे सरदार जे। जॾहिं सरदार चाचो सरदार गुलाम खान मरूम अला जनत में जॻह जॾहिं उहो अलाह ॾे पंहिंजे ॾे विया त उन पग में जंहिं महिल सरदार मोहम्मद बख्श खे बदिराई वई उन महिल पग में मां बि हुयुसि। पग सरदार गुलाम मोहम्मद खान जे पुट जी आहे। उहा अली गौहर खान जी न थी सघंदी। असां उनजी मज़म्मत कंदासीं। अगरि जे अली गौहर खान अहिड़ी कोशिशि करे थो असां उनखे एज़ द सरदार उनखे थ्रेड भी कंदासीं, मना भी कंदासीं त अहिड़ी कोशिशि हू न करे। सियासत में उन जा हू वॾा आहिनि सौट आहिनि। पग जेकी आहे रस्मन गादी वारा हुजनि, गादियूं हुजनि, सरदारी पगूं हुजनि या रैसी हुजनि या को क़ौम जो ॼाम हूंदो आहे जीअं लक़ब हूंदा आहिनि। पग असल में पगदार जेको पगदार जो पुटु आहे उन जो ई हक़ आहे। सम्झा हिन में इहो आहे त रिश्तो बहैसियत मुस्लमान जे माण्हू करे सघे थो, उन में का न आहे। जेकॾहिं सरदार मोहम्मद बख्श साहब पंहिंजी भेण जो शादी जेका मियाँ मजन साईं सां कराई आहे त उन में कोई ऐब कोन्हे। रही ॻाल्हि इहा त हिन वक़्तु जेका सरदार अली गौहर खान वारा पंहिंजी ग़लती ते आहिनि। सरदार मोहम्मद बख्श खान महर हिन वक़्तु मां सम्झां थो हिकिड़ो लाइक़ु नौजवान आहे, सरदारी जे लाइक़ु बि आहे। ऐं मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे सरदारनि तरफ़ां महर सरदार मोहम्मद बख्श महर जी हिमायत में बयान जारी। वीडियो बयान में महबूब बिजरानी, ख़ालिद लुंड, तेगो ख़ान तिगानी, मोहम्मद ख़ान मोहम्मदानी, लियाकत ख़ान मलिक ऐं सलाह ख़ान गोलो चयो आहे त सियासत ऐं सरदारी पग अलॻि अलॻि मामला आहिनि। पग जो हक़दार मोहम्मद बख्श महर आहे। अली गौहर महर खे पग जे मामले में तकरार पैदा न करणु घुरिजे। हू पंहिंजी बिरादरी सूधो सरदार मोहम्मद बख्श महर सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस हमारे टियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।